बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन जूं हेडलाइन। जैकबाबाद सिविल लाइन थाणे जी हद मां 9 वरियनि जी नींगरी खे 3 जवाबदारनि पारां मुबैना अगवा करण जी कोशिश। नींगरी जी रड़ियुनि ते पाड़े वारा पहुची विया, 2 जवाबदार पकड़े पुलिस हवाले। पुलिस मूजिब करीमाबाद पाड़े में जवाबदार यासीन दायो पंहिंजे 2 साथियुनि अयूब पठान ऐं इमामदीन सां गॾिजी 9 वरियनि जी नींगरी ज़मीरा डोमकी धीअ पीरबख्श डोमकी खे अगवा करण जी कोशिश कई। नींगरी जी रड़ियुनि ते पाड़े वारनि जवाबदार यासीन दायो ऐं अयूब पठान खे पकड़े पुलिस खे इत्तला कयो। जन बाबति जांच करे रहिया आहियूं। नींगरी जे चाचे लाल बख्श मूजिब 3 जवाबदार नींगरी खे वरगलाए अगवा करण लाइ खणी विया। छोकरनि पीछो करे नींगरी खे अगवा खां बचाए वरितो। सिंध तरक्की पसंद पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन जाम फता समेजो चयो आहे त कराची कमेटी खे रद्द करियूं था। सिंध परस अॻवाननि जी 13 सेप्टेम्बर ते कराची में कॉन्फ्रेंस सॾाई वई आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन जैकबाबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी जे ज़िलई सदर अब्दुल सत्तार जागीरानी सां भाउ जे लाॾाणे अॻूणे सदर मरहूम अली मोहम्मद लाशारी जी अमर जी वफ़ात ऐं तरक्की पसंद पार्टी जे अॻवान हारून रशीद सूमरो सां पीओ जी वफ़ात ते वारिसनि सां ताज़ियतबाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त कराची जी न पर सॼी सिंध जी हालत ख़राब आहे। पीपल्स पार्टी वारनि करप्शन करे सिंध खे खोखलो कयो आहे। कंहिं बि सूरत में कराची कमेटी खे क़बूल न कयो वेंदो। इन मौक़े ते निज़ाम मस्तोई, मोहम्मद उमर सोलंगी, ग़ुलाम मुस्तफ़ा भुट्टो, अब्दुल गफ़ूर थहीम, अब्दुल नबी मक्सी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। जैकबाबाद में प्रेस क्लब जे सदर मोहम्मद नवाज़ सोलंगी पारां एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़ जे मान में चांह पार्टी ॾिनी वई, जंहिंमें पुलिस अमलदारनि, मक़ामी सहाफ़िन मुस्तफ़ा अली ख़ान, अज़हरगुल सरकी, बाबू हैदर मक्सी, परवेज़ अबड़ो, मज़हर शाह ज़ाहिद मंगरियो ऐं ॿियनि शिरकत कई। प्रेस क्लब जे सदर मोहम्मद नवाज़ सोलंगी आजियाणे खे ख़िताब कंदे चयो त मुहर्रमुल हराम में एसएसपी जेके इंतज़ाम कया उहे साराह जोॻा आहिनि। मुहर्रमुल हराम में पुलिस जवाननि बहितर नमूने सां ड्यूटियूं ॾिनियूं ऐं 10 ई ॾींहं पुरअमन तरीक़े सां आज़ादारी थी। एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़ प्रेस क्लब जे सदर जा थोरा मञींदे चयो त सहाफ़ी बिरादरी जे सहकार सां पूरो ॾहाको बहितर गुज़रियो। असां तनक़ीद ते इस्लाह कयूं जंहिंसां मामला दुरुस्त रस्ते ते हलंदा आहिनि। जॾहिं त सदर प्रेस क्लब मोहम्मद नवाज़ सोलंगी एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़ खे सिंध जी रिवायत मूजिब टोपी अजरक पारायो ऐं सहाफ़ी दोस्तनि जो पिणु तारुफ़ करायो। गाज़ी अहमद लग ॻोठ सैयद हुज़ूर बख्श शाह वासी रिटायर्ड प्राइमरी उस्ताद 60 वरियनि जे दोस्त मोहम्मद धारेजे जो घर अंदर बूह जी कोठी मां मुबैना फाहो ॾिनल लाश हथ। इत्तला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। फौती जे पुट मज़हर अली धारेजो मूजिब राति ताईं वालिद ठीक हो ऐं सुबुह जो फाहो खाधल लाश हथ आयो। वधीक मूंखे कुझु ख़बर कोन्हे। भिलिया रोड वेझो ढींगो शरीफ़ में सिम नाले मां मेंह खे कढण दौरान 50 वरियनि जो ॻोठाणो ख़ान मोहम्मद ॿुॾी फौत। ॿुधायो पियो वञे त ॻोठाणे मेंह खे बचाइण जी कोशिश कई त पाणी अंदरि फासी पियो ऐं साह ॿूसाटजण सबबि फौत थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं मुबारकपुर में क़तल थियल औरत फाज़ल सोलंगी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारिसनि जो जागण लिंक रोड ते लाश रखी धरणो। मक़तूल औरत जे वारिसनि एहसान सोलंगी, राशिद सोलंगी ऐं ॿियनि जो चवणु हो त बुर्ड़ा बिरादरी जे माण्हुनि असांजी औरत खे क़तल करे कननि में पयल सोन लाहे फ़रार थी विया आहिनि। केस दाख़िल हुअण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार न कयो वियो त वधीक सख़्तु एहतजाज कंदासीं। छछो जे ॻोठ अब्दुर्रहमान मालियो में सिम शाख खे घारो पवण सबबि समय एकड़ ते ज़रई ज़मीन ऐं ॻोठ मुकमल तौर पाणी हेठि अची विया। मुतासिर आबादगारनि यूसुफ मालियो, ग़ुलाम हुसैन मालियो, मोहम्मद अली मालियो ऐं ॿियनि जो चवणु हो त सालनि खां सिम शाख खे खाटी न ॾियण ऐं इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि सिम शाख खे खंडु लॻो आहे, जंहिं सबबि असांजो लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। कर्ज़ ते ज़मीन लाइ ॿिज ऐं भाण खणंदा आहियूं। ज़मीन ॿुॾी वञण सबबि सख़्तु परेशान आहियूं। मदद कई वञे, असांजी वाहुर न कई वई त एहतजाज ते मजबूर थी वेंदासीं। शिकारपुर में म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि पारां 3 महीननि जूं रहियल पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। पघारनि खां महरूम मुलाज़िमनि मोहम्मद सलीम बुर्ड़ो, ज़हूर बुर्ड़ो, खुदा बख्श, इमाम बख्श चाचड़, अली अहमद मंगी, न्याज़ भुट्टो, शीराज़ महर, मुबारक अली, ज़ाहिद अली, अब्दुर्रहीम ऐं ॿियनि जो चवणु हो त 16 सालनि खां कच्चे मुलाज़िमनि तौरु कमु करे रहिया आहियूं। अॻूणे चेयरमैन अकील अब्बास सूमरो पंहिंजे मनपसंद 200 मुलाज़िमनि खे पको करे असांजे हक़नि ते धाड़ो हयूं ऐं गुज़िरियल 3 महीननि खां पघार बि बंदि आहे। हुननि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त हुननि जे बचड़नि ते रहम खाई हुननि खे पको कयो वञे।
काज़ी अहमद में बिन रोड हादसनि में 3 ॼणा ज़ख़्मी। नवाबशाह लिंक रोड ते काज़ी अहमद जो मशहूर फ़नकार मोहम्मद रहीम ख़ास ख़ैली सख़्त ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त ॿियो हादसो सेवण आमरी रोड ते पेश आयो, जंहिंमें 2 मोटरसाइकिल सवार मुजाहिद मलाह ऐं राशिद मलाह ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शिकारपुर में 21 सेप्टेम्बर खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम बाबति डेप्यूटी कमिश्नर नवीदुर रहमान लाड़िक जी सदारत हेठि इजलास। लाॻापियल ऑफिसर्स जी शिरकत। डेप्यूटी कमिश्नर पारां फर्ज़नि में कोताही कंदड़ वैक्सीनेटर्स ते कावड़ जो इज़हार। संदसि चवणु हो त वैक्सीनेटर्स पंहिंजो कमु दुरुस्त तरीक़े सां न पिया कनि, जंहिं सबबि नवां ॼावल ॿार टुकनि खां रहिजी वञनि था। जेकॾहिं वैक्सीनेटर्स पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। डिविजनल ऑफिसर EPI डॉक्टर शाहिद चयो त वैक्सीनेटर्स फील्ड में गॾिजी टीम ठाहे कम था कनि, जेको प्रोटोकॉल्स जे ख़िलाफ़ आहे। 8 महीना अॻु घारो थाणे ते मुबैना तशद्दुद में फौत थी वियल रमज़ान समो जे क़तल केस खे पुलिस पारां C क्लास करण ख़िलाफ़ GS सिंध क़ौमी मुहाज़ पारां वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाॾाई, अयाज़ लाशारी, फज़ल समो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाणनि चयो त 8 महीना अॻु घारो पुलिस गर्दी जो शिकार थियल रमज़ान समो जे क़तल केस खे पुलिस जवाबदार सुहेल आराई सां मिली भगत करे क़तल केस खे C क्लास करे वॾी ज़्यादती कई वई आहे। अहिड़ी सूरत हाल में असीं ख़ामोश न वेहंदासीं ऐं शहीद रमज़ान समो जे क़ातिलनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाइण लाइ क़ानूनी रस्तो अख़्तियार कंदासीं। ऐं काज़ी अहमद वेझो ॻोठ फ़कीर मोहम्मद जोखियो वासी गुलशेर जोखियो जो प्रेस क्लब में मामे ख़िलाफ़ एहतजाज। संदसि चवणु हो त मामो रमज़ान जोखियो ऐं उन जा पुट ज़मीन फबाइण ख़ातिर पंहिंजी औरत नूर बानो खे हथरादू वढ ॾेई कुता बछण जो इल्ज़ाम मढ़ियो आहे, जेको ग़लति आहे। इंक्वायरी करे इंसाफ़ कयो वञे। तव्हांजूं हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।